नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह IG सिंध खे हटाइण जे लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हिकु दफ़ो ॿीहर ख़त लिखी छॾियो। मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त कलीम इमाम खे IG सिंध जे उहिदे तां हटायो वञे। वफ़ाक़ी काबीना जो IG बाबति फ़ैसिलो 1993 जे मुआदे जी भञकड़ी आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त कलीम इमाम जो रवैयो सिंध में नफ़रतनि जो सबबु बणिजी रहियो आहे। हू गैर संजीदा ऐं गैर मज़हब रवैये सां सूबाई हुकूमत जी तौहीन करे रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर ख़त में सूबाई हुकूमत जे 5 नालनि मां कंहिं हिकु आफ़ीसर खे IG मुक़ररु करण ते ज़ोर भरींदे चयो त अवां जे मशवरे ते ई IG पुलिस जी तब्दीली जो अमल शुरू कयो वियो आहे। वाज़े रहे त सिंध जे वॾे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे टियों भेरो ख़त लिखियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।